साईं फरमाइनि था जेॾी महिल राति जो सुम्हूं था त बिस्तर ते ईअं न सुम्हंदा कयो, पहिरीं पंहिंजे बिस्तरे खे छंडे पोइ सुम्हो। छा कयो जी? छंडे पोइ सुम्हंदा कयो। मथां को जीत हुजे, मथां को नांग हुजे, मथां को विछू हुजे, मथां को ईज़ाईंदड़ जानवर पियल हुजे, तव्हां पंहिंजे बिस्तरे खे छंडे पोइ सुम्हंदा कयो। पानी पियो था, पानी जो गिलास हथ में मिलियो यकदम ईअं पीअण शुरू न कयो। पहिरीं पाणीअ में अंदर ॾिसो गंदगी या गिलाज़त न आहे, गिलास धोतल आहे या न, अवल ॾिसो पोइ पियो। साईं फरमाइनि था जेॾी महिल मानी खाओ था, मानी जो उहो हिस्सो जेको घणो सेक अची वियो, सड़ी वियो, कन्नो कारो थी वियो, या भत जो हेठों हिस्सो देग खे लॻी वियो, जंहिंखे सिंधी में चइबो आहे खुरड़, कारी खुरड़, इहा न खाओ, छो त इन जे खाइण सां तव्हांजे पेट में बीमारियूं पैदा थींदियूं। मुझे सोने हबीब ॿुधाए छॾियो, गरम खाधो न खाओ। गरम खाधो जेको खाए थो सो ॼण जहन्नम जा टांडा पंहिंजे पेट में थो विझे।